सिंध हीअ ॿुधी करे ॾिजी विया ऐं पंहिंजो धर्म बचाइण लाइ सिंधु नदी जे किनारे वञी करे भॻवान खे पुकारण लॻा। त ॾाढे वक़्त खां पोइ भॻवान हीअ ॿुधी वरितो ऐं हिकु आकाशवाणी कई कि मां स्वयं रतनराय ऐं माता देवकी जे घर जनमु वठंदमि। ॾाढनि वक़्त खां पोइ झूलेलाल जो जनमु थियो चेट जे महीने में। हीअ ॿुधी करे मिर्ख शाह घबराइजी वियो ऐं झूलेलाल जॾहिं वॾो थियो त मिर्ख शाह खे सम्झायो कि तूं सिंधियुनि खे परेशान ऐं तंग करणु बंदि करे छॾ। त मिर्ख शाह ॾिजी करे सिंधियुनि खे तंग करणु बंदि करे छॾियो ऐं तॾहिं खां झूलेलाल जो जनमु चेटीचंड करे मल्हाईंदा आहिनि। हिन त्योहार ते सिंधियुनि जो नयो साल शुरू थींदो आहे। हिन त्योहार ते सरघस थींदी आहे, पूॼा थींदी आहे ऐं शाम जो वरी खां पूॼा थींदी आहे ऐं प्रार्थना कंदा आहिनि। सभु मंदिर में वेंदा आहिनि, सिंधियुनि जी ॿोली ऐं संस्कृति ॿुधाईंदा आहिनि, सिंधियुनि जो नृत्य ॾेखारींदा आहिनि। ऐं मां बि चेटीचंड जे त्योहार ते पंहिंजे परिवार सां मंदिर वेंदी आहियां ऐं प्रार्थना कंदी आहियां कि सिंध ऐं मुंहिंजे परिवार खे सुखी रखे। जय झूलेलाल।